डॉक्टर यासिर अरफात मलकानी सिंध यूनिवर्सिटी टेस्टिंग सेंटर जो एक्स डायरेक्टर रहियो आहे 2020 खां 2021 ताईं। इन खां अलावा जेको IIT सर्विसिस जो फाउंडिंग डायरेक्टर डॉक्टर यासिर अरफात मलकानी रहियो आहे। अप्रैल 2018 में IIT सर्विसिस इस्टेब्लिश थियो सिंध यूनिवर्सिटी में, जिनजे थ्रू LMS ऐं ॿियूं जेके बि इनोवेशंस थियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हिन शॉर्ट वीडियो में असां तव्हां सां हिकिड़ी शख्स जो तारुफ़ कराईंदासीं, हुनजे यूट्यूब चैनल जे बारे में ॿुधाईंदासीं। ऐं हिन यूट्यूब चैनल जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं बि यूनिवर्सिटी में एडमिशन जे लाइ अप्लाई करे रहिया आहियो या वरी स्कॉलरशिप्स जे बारे में तव्हांखे इंफॉर्मेशन खपे त उन हवाले सां ही जेका शख़्सियत आहे, जो यूट्यूब चैनल आहे, उन तमामु सुठो कॉन्टेंट मौजूदु आहे। त बिना कंहिं वक़्तु ज़ाया करण जे असां तव्हां सां तारुफ़ करायूं था प्रोफेसर डॉक्टर यासिर अरफात मलकानी जो। हिन जो यूट्यूब चैनल बि वो आहे जंहिंजो नालो आहे यासिर मलकानी। सो प्रोफेसर डॉक्टर यासिर अरफात मलकानी जेकॾहिं असां ॾिसूं त हिन जे चैनल ते डिफरेंट यूनिवर्सिटी जी एडमिशन स्कॉलरशिप्स जूं वीडियोज़ मौजूदु आहिनि। त हीअ ॾिसो लेटेस्ट वीडियोज़ जेके बि आहिनि एडमिशन स्कॉलरशिप जूं हिन प्लेलिस्ट में अची रहियूं आहिनि। इन खां अलावा जेकॾहिं तव्हां यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी रुगो ॻाल्हि कंदो त सिर्फ़ु यूनिवर्सिटी ऑफ सिंध ते ही प्लेलिस्ट मौजूदु आहे। ऐं जीअं त हींअर यूनिवर्सिटी ऑफ सिंध में एडमिशन हली रहिया आहिनि त उन जे हवाले सां जेकॾहिं तव्हांखे का बि गाइडलाइन खपे त हिन चैनल ते तव्हां ईंदो, तव्हांखे हिते तमामु बहितरीनु कॉन्टेंट मिली वेंदो। इन खां अलावा जेकॾहिं कंप्यूटर साइंस में तव्हां इंट्रस्टेड आहियो त मुख़्तलिफ़ जेके ट्यूटोरियल्स हूंदा आहिनि कंप्यूटर साइंस ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जा, त उहे बि तव्हांखे हिन चैनल ते मिली वेंदा। त हिन चैनल खे यूट्यूब ते सर्च करण लाइ तव्हांखे सिंपली जेको आहे सर्च बार में यासिर मलकानी लिखणो आहे। जीअं तव्हां यासिर मलकानी लिखी एंटर कंदो त तव्हांजे साम्हूं ही चैनल अची वेंदो। ऐं हिन चैनल खे जॾहिं ओपन कंदो त सब्सक्राइब बटन ते ज़रूरु क्लिक कजो ऐं बेल आइकन खे बि क्लिक कजो। ऐं जेकर तव्हां डॉक्टर यासिर मलकानी जे बारे में फर्दर ॼाणणु चाहियो था त उनजे लाइ हीउ जेको अबाउट सेक्शन आहे, अबाउट सेक्शन में जॾहिं तव्हां अचो था त हिते ही वेबसाइट जो लिंक मिलियल आहे, जेका डॉक्टर यासिर अरफात मलकानी जी वेबसाइट आहे, जंहिंमें फर्दर डिटेल मौजूदु आहे। तव्हां हिते ॾिसी सघो था कि डिफरेंट प्लेलिस्टूं मौजूदु आहिनि, जंहिंमें एडमिशन स्कॉलरशिप्स आहे, अर्निंग लर्निंग आहे, अनबॉक्सिंग आहे, जावा जेको प्रोग्रामिंग आहे लैंग्वेज आहे उनजा ट्यूटोरियल आहिनि, सिमुलेशन मॉडलिंग आहे, C लैंग्वेज आहे, ऐं यूनिवर्सिटी ऑफ सिंध हुजे या के ॿिया इवेंट्स हुजनि पाकिस्तान लेवल ते, त उनजे बारे में इंफॉर्मेशन आहे। त तमामु घणी इंफॉर्मेशन मौजूदु आहे। त 127 वीडियोज़ ऑलरेडी मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो त हीअ ॾिसो हर ॾींहुं हिकु नई वीडियो अपलोड थिए पई। त असां जेकॾहिं वीडियो में अचूं था त 21 कलाक अॻु में हिकिड़ी वीडियो आई आहे, 2 डेज़ अॻो, वरी 2 डेज़ अॻो, 3 डेज़ अॻो। जेकॾहिं तव्हां हेठि वञो त हीअ 5 डेज़, 6 डेज़, 6 डेज़, 7 डेज़, त हीअ तमामु त ॾिसो वीडियोज़ कंटिन्यूअसली अची रहियूं आहिनि। 8 डेज़, 9 डेज़, 12 डेज़, त कंटिन्यूअसली हिते अपडेटेड कॉन्टेंट तव्हांखे मिलंदो। न सिर्फ़ु वीडियोज़ पर कम्युनिटी पोस्ट जे थ्रू बि तव्हांखे काफ़ी सारी अवेयरनेस ऐं इंफॉर्मेशन मिलंदी रहंदी। त हिते कम्युनिटी पोस्ट बि कंटिन्यूअसली अची रहियूं आहिनि, तव्हां हिते ॾिसी सघो था। ऐं इन खां अलावा हाणे असां अचूं था, जेकॾहिं तव्हां वेबसाइट ते वञणु चाहियो था त वेबसाइट में तव्हांखे लिखणो पवंदो sites.google.com usen.edu.pk/यासिर मलकानी। इहो कंहिं ब्राउज़र जी एड्रेस बार में लिखी एंटर प्रेस कंदो त हीअ ॾिसो जेको डॉक्टर यासिर अरफात मलकानी जो पर्सनल वेब पेज आहे, उते तव्हां अची आहियो। हिते डिफरेंट इंफॉर्मेशन मौजूदु आहे, तव्हां इंफॉर्मेशन पढ़ी सघो था डॉक्टर यासिर अरफात मलकानी जे बारे में, उनजी टीचिंग जे बारे में। इन खां अलावा एडमिनिस्ट्रेटिव रिस्पॉन्सिबिलिटीज़ में बि ॾिसो त डॉक्टर यासिर अरफात मलकानी सिंध यूनिवर्सिटी टेस्टिंग सेंटर जो एक्स डायरेक्टर रहियो आहे 2020 खां 2021 ताईं। इन खां अलावा जेको IIT सर्विसिस जो फाउंडिंग डायरेक्टर डॉक्टर यासिर अरफात मलकानी रहियो आहे। अप्रैल 2018 में IIT सर्विसिस इस्टेब्लिश थियो सिंध यूनिवर्सिटी में, जंहिंजे थ्रू LMS ऐं ॿियूं जेके बि इनोवेशंस थियूं आहिनि। ऐं 2020 ताईं उते रहियो आहे। इन खां अलावा फोकल पर्सन आहे एंटी प्लेजरिज्म सेल यूनिवर्सिटी ऑफ सिंध जो, उन में बि एक्सपीरियंस आहे। इन खां अलावा ॿियूं बि रिस्पॉन्सिबिलिटीज़ मौजूदु आहिनि। यानी डॉक्टर यासिर अरफात मलकानी न सिर्फ़ु टीचिंग बल्कि एडमिनिस्ट्रेशन जो चङो ख़ासो तजुर्बो हासिलु आहे। त तव्हां जेकॾहिं हुनजे एक्सपीरियंस मां फ़ाइदो हासिलु करणु चाहियो था त वंस अगेन मां चवंदुमि कि तव्हां डॉक्टर यासिर अरफात मलकानी जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। ऐं इन खां अलावा जेकॾहिं तव्हां फर्दर उन फॉलो करणु चाहियो था डॉक्टर यासिर अरफात मलकानी खे, त उनजो इंस्टाग्राम ते अकाउंट मौजूदु आहे। त हीअ ॾिसो हिते असां जीअं क्लिक कयूं था फॉलो एट इंस्टाग्राम, त हीअ ॾिसो इंस्टाग्राम पेज ओपन थी वियो। त हिते बि पोस्टूं मौजूदु आहिनि। इन खां अलावा जेकॾहिं तव्हां फॉलो करणु चाहियो था त टिकटॉक ते बि डॉक्टर यासिर अरफात मलकानी जो अकाउंट मौजूदु आहे। तव्हां tiktok.com लिखो / @यासिर.मलकानी, त हीअ जेको लिखियलु आहे यासिर, पोइ विच में डॉट आहे ऐं पोइ मलकानी, त इहो लिखी जीअं तव्हां एंटर कयो था त टिकटॉक ते बि इंफॉर्मेशन तव्हां ॾिसी सघो था डॉक्टर यासिर अरफात मलकानी जे बारे में। ऐं हिते बि ॾिसो त यूनिवर्सिटी ऐं एडमिशन स्कॉलरशिप जे बारे में तमामु घणी इंफॉर्मेशन मौजूदु आहे। यानी ही तमामु हिकिड़ो बहितरीनु रिसोर्स तव्हांजे लाइ साबित थी सघे थो जेकॾहिं तव्हां इंफॉर्मेटिव एजुकेशनल वीडियोज़ में इंट्रस्टेड आहियो ऐं कुझु सिखणु चाहियो था त डॉक्टर यासिर अरफात मलकानी जे यूट्यूब चैनल खे अचो सब्सक्राइब कयो, हिनखे फॉलो कयो इंस्टाग्राम ऐं टिकटॉक ते।
ऐं तव्हां फर्दर इंफॉर्मेशन हिन वेबसाइट ते बि ॾिसी सघो था। उमेद आहे त अॼु जी हिन वीडियो में जेका असां तव्हां इंफॉर्मेशन शेयर कई आहे इन मां तव्हांखे फ़ाइदो थींदो ऐं तव्हांजी जेका यूट्यूब जी सब्सक्रिप्शन लिस्ट आहे उन में हिकिड़ो वधीक बहितरीनु चैनल जो इज़ाफ़ो थींदो। असांजी हिन वीडियो खे बि लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा त जीअं वधि खां वधि माण्हू हिन वीडियो मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। ऐं असांजे चैनल खे बि जेकॾहिं तव्हां अञा ताईं सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो। जल्दी मिलंदासीं ॿी इंफॉर्मेटिव वीडियो सां गॾु। पंहिंजो ऐं पंहिंजी प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।